जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 11 नवंबर 2023 छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास कृष्ण पक्ष जी चोॾस तिथि, नरक चतुर्दशी। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी आशंका आहे। अॼु हुननि खे मान सम्मान में वृद्धि ऐं संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते बि तव्हां खे धन जी प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। हुन जे साण साण अपमान थियण जी बि आशंका आहे। त भगवान शिव जी उपासना साण हनुमान जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। बाक़ी तव्हां जो ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि जो अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। तव्हां खे धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु उत्तम रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो त ॾींहुं आनंददायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु थोड़ी ही मेहनत सां जाम फल जी प्राप्ति थियण जा योग बीठल आहिनि। भाग्य अॼु हुननि खे पूरो साथ ॾींदो। कार्यस्थल ते भी हुननि खे काई न काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी प्राप्ति थींदी। अॼु हुननि जो स्वास्थ्य साधारण ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। कोई वॾो कम भी अॼु पूरो थियण जी संभावना आहे। कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्थान परिवर्तन करण जे लाइ भी ॾींहुं अॼु तमामु लाभदायक थींदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु धन हानि थियण जी या अधिक धन ख़र्च थियण जी आशंका आहे। इन करे पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते या कोई भी इन्वेस्टमेंट करण खां पहिरियों तमामु ध्यान सां करणो आहे। मां लक्ष्मी जी उपासना अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डप या घबराहट महसूस थियण जी संभावना आहे। हुन जे लाइ योगा या मेडिटेशन करण तमामु लाभदायक थींदो। तव्हां जो स्वास्थ्य अॼु तमामु एवरेज रहंदो। कार्यस्थल ते तव्हां खे धन जी प्राप्ति थी सघे। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। पर अॼु जो ॾींहुं हुननि जे लाइ तनाव सां भरियल रहण थी थो सघे। हुन जे लाइ हनुमान जी उपासना हुननि जे लाइ लाभदायक थींदी। तव्हां जो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। अटकियल कोई कम भी अॼु पूरो थी थो सघे। पर हुननि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियणो पवंदो। गांइ खे चारो खाराइण अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अॼु परिवार में ऐं तव्हां खे पंहिंजे कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति भी अॼु थी सघे। मीन राशि। मीन राशि वारनि खे प्रॉपर्टी में इन्वेस्टमेंट करण या नओं कम कोई शुरू करण ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। हुननि जो मन अॼु तमामु ख़ुशि रहंदो। ॾींहुं अॼु जो सुखपूर्वक गुज़रंदो। धन प्राप्ति जा भी अॼु योग बीठल आहिनि। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। नरक चतुर्दशी।
त जीअं सभिनीनि खे ख़बर आहे, सिंधियुनि में नरक चतुर्दशी यानी कार्तिक मास कृष्ण पक्ष जी जेका चोॾस ईंदी आहे, हुनखे असां रूप चोॾस जे नाले सां बि चवंदा आहियूं। चवंदा आहिनि कि अॼु जे ॾींहुं जीअं नंढी ॾियारी चई वई आहे, मां लक्ष्मी जी ऐं कुबेर जी पूजा जे साण साण पंहिंजे पितरनि जी पूजा करणु तमामु लाभकारी मञियो वेंदो आहे। त अॼु जे ॾींहुं थालीअ में कुझु अनाज रखे करे हुनजे मथां कौड़े तेल जो ॾीओ ॿारे करे पंहिंजे घर जे साउथ डायरेक्शन में रखण सां पित्र जाम प्रसन्न थींदा आहिनि ऐं हुन घर खे जाम आशीर्वाद बरसाईंदा आहिनि। चवंदा आहिनि कि अॼु जे ॾींहुं जेको बि पंहिंजे पितरनि खे मनाईंदो आहे, हुननि खे मोक्ष जी प्राप्ति थींदी आहे ऐं हुन परिवार जे मथां सदा ई पितरनि जी ऐं देवताउनि जी आशीर्वाद बरक़रार रहंदी आहे, जेको अॼु जे ॾींहुं इहो कमु कंदो आहे। साण ई साण अॼु अगरि तव्हांखे लॻे थो कि तव्हांजे घर में जाम नेगेटिविटी भरिजी वई आहे, त अॼु 108 दफ़ा हनुमान चालीसा जो पाठ करणु तमामु लाभदायक मञियो वेंदो। जल्द सां जल्द तव्हांजी हर मनोकामना पूरी थींदी अगरि तव्हां अॼु जे ॾींहुं इहो कमु कंदा त तव्हां सभिनीनि खे नंढी ॾियारी जी जाम जाम वाधायूं हुजनि। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे संकेत जी जो, जेके चेंबूर महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कम में जाम विघ्न था अचनि। त संकेत जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांखे जॾहिं बि टाइम हुजे तव्हां पंहिंजे लाइ 3 ॾींहंनि जी नारायण बलि जी पूजा करायो, काल सर्प दोष जी पूजा करायो। विधि विधान सां इहा पूजा करण सां तव्हांजा सभु विघ्न बाधा दूर थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।